गिलगित बल्तिस्तान जे इलाक़े चिलास भरिसां तेज़ रफ़्तार मुसाफ़िर बस खाई में किरी पई, 20 ॼणा फ़ौत, 22 खां वधीक ज़ख़्मी। डीसी दिया मीर जो चवणु आहे त बस खे हादसो प्रेशिव दास भरिसां मोड़ काटींदे पेश आयो। हादसे जो शिकार बस रावलपिंडी वञी रही हुई। फ़ौतनि में 3 औरतूं बि शामिल आहिनि। अस्पताल में एमरजेंसी लागू। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त पाक फौज खे आईनी हदनि बाबति मुकमल ॼाण आहे। ॿियनि खे आइन ते अमल करणु घुर्जे। आइन जे आर्टिकल 19 में इज़हार जी आज़ादी जूं हदूं आहिनि। इज़हार जी आज़ादी जी लतार कंदड़ ॿियनि ते आंगजूं नथा खणी सघनि। गज़ा में कोढ़नि, औरतुनि ऐं ॿारनि जो क़त्ल सबूत आहे त दुनिया में तशद्दुद वधी रहियो आहे। भारत वालाल कश्मीर ते नाजाइज़ कब्ज़ो कयो आहे। भारतीय अगराई ते दुनिया जी ख़ामोशी संदन आवाज़ खे दॿाए नथी सघे। हू कश्मीरी भाइरनि जी अख़लाक़ी, सियासी ऐं सफ़ारती हिमायत जारी रखंदा। हथियारनि जे डोड़ सां ख़िते में ताक़त जो तवाज़ुन ख़राब थियण जो इम्कान आहे। पाकिस्तान एयरफोर्स अकेडमी रिसालपुर में कैडेट्स जी पासिंग आउट परेड। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर तरफ़ां परेड जो मुआइनो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी तक़रीब में ख़ासि महिमान तौर शिरकत। अप्रैल महीने दौरान महंगाई जी शरह में 3.4% घटिताई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां महंगाई में घटिताई सुठी ख़बर क़रार। संदसि चवणु आहे त 2 सालनि दौरान महंगाई जो घटि तरीन शरह ते अचणु मुआशी बहितरी जा आसार आहिनि। महंगाई जी शरह 39% खां पहिरियों 20 ऐं हाणे वरी 17% ते अची वई आहे। अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर चयो आहे त अमरीका IMF खां कर्ज़ वठण लाइ पाकिस्तान जी दरख़्वास्त जी हिमायत करे थो। हू पाकिस्तानी मईशत में बहितरी जे हर क़दम जी हिमायत कंदा। पाकिस्तान जी मुआशी कामयाबी लाइ संदन हिमायत अणटिण आहे। पाकिस्तान सां वापारी सीड़पकारी लाॻापा जारी रखंदा। JUI सरबराह मौलाना फजलुर रहमान आम चूंडुनि में मुबैना दामिरी ख़िलाफ़ जद्दोजहद जारी रखण जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त आम चूंडुनि जो ड्रामो रचायो वियो। संदन जद्दोजहद असेंबलियुनि में ऐं वज़ारतुनि लाइ न पर मुल्की ख़ुदमुख़्तियारी ऐं सलामती लाइ आहे। मुल्क में हक़ीक़ी जमहूरियत नाहे। हक़ीक़ी जमहूरियत लाइ अवाम खे सुजाग थियणो पवंदो। हुननि सम्झो त JUI वारनि में दम न हूंदो। संदन कारकुननि 4 सालनि ताईं तहरीक हलाई। ही जद्दोजहद महीने या साल न पर ज़िंदगी जी आहे। संदसि वारिस बि जद्दोजहद जारी रखंदा। कराची में JUI तरफ़ां सियासी ताक़त जो मुज़ाहिरो। सिंध सरकार तरफ़ां धाड़ेलनि ऐं संदन मददगारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण जो ऐलान। हथियारनि जी नुमाइश ते पाबंदी। ॿारनि खे मंशियात खां महफ़ूज़ रखण लाइ स्कूलनि जी सख़्त निगरानी करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जो इजलास। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून, घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजाद ऐं ॿियनि शिरकत कई। मंशियात ऐं धाड़ेलनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त सदर आसिफ अली ज़रदारी कचे में धाड़ेलनि जे मददगारनि खे बि गिरफ़्तार करण जी हिदायत कई आहे। सदर कचे में ज़मीननि ते कब्ज़नि खे बर्दाश्त न करण जोॻो क़रार ॾिनो आहे। स्ट्रीट क्राइम ऐं अगवा जा वाक़िआ रोकण लाइ हिकमत अमली तयार कई आहे। सिक्योरिटी फोर्सेस जो टांक में दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन। 3 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जी अज़मती करामत उर्फ हंज़ला नाले सुञाणप। ISPR जो चवणु आहे त पाक फौज मुल्क मां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़्म आहे। मांजद भरिसां कोयले जी खाण जी भिक किरण सबबि दॿिजी वियल 3 पोरितनि मां हिक जो लाश कढियो वियो। 2 जी ॻोल्हा जारी। फोती पोरे जी सुञाणप KP वासी पीर सैयद तौर थी। गुज़िरियल ॾींहुं लाखड़ा कोल माइनर जे 32 नंबर खाण जी भिक किरण सबबि 3 पोरे दॿिजी विया हुआ। दहशतगर्द इसराइल जा फ़लस्तीननि ते ज़ुल्म जारी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 28 फ़लस्तीनी शहीद, 26 ज़ख़्मी। शहीदनि जो मजमूई अंग 34,569 थी वियो। 77,816 ज़ख़्मी थी चुका। गज़ा ॿारनि जो क़ब्रिस्तान बणिजी वियो। 6000 ॿार इसराइली ज़मीनी ऑपरेशन जे निशाने ते। अमरीकी परॾेही वज़ीर एंटनी ब्लिंकन चयो आहे त रफ़ा ऑपरेशन
वॾे साने जो सबब बणिजंदो, हू कंहिं बि सूरत में उनजी हिमायत न कंदा। यूनिवर्सिटी में एहतजाज ते सदर जो बाइडन ख़ामोशी टोड़े छॾी। संदसि चवणु आहे त एहतजाज सभिनी जो हक़ आहे, पर कंहिंखे बि अफ़रा तफ़री पखेड़ण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। अमरीका में फ़लस्तीन जे हक़ में 80 खां वधीक कैंपूं क़ाइमु। ICC T20 वर्ल्ड कप 2024 जो ऑफिशियल तरानो आउट ऑफ दिस वर्ल्ड जारी करे छॾियो। तरानो मशहूर गुलकार शॉन पॉल ऐं सोका सुपर कैस जे आवाज़ में रिकॉर्ड कयो वियो आहे। तराने जी वीडियो में यूसेन बोल्ट ऐं क्रिस गेल समेत ॿिया कैरेबियन जे स्टार ॾेखारिया विया। T20 वर्ल्ड कप जी शुरूआत 2 जून खां अमरीका ऐं वेस्ट इंडीज़ में थींदी, जंहिं में 20 टीमूं शिरकत कंदियूं।